सांवल खे पहिरीं लेटाए वठूं, पोइ चाकर खान खे मुंहुं ॾियणु वॾी ॻाल्हि कान्हे का। इन सांवल जी मौत खां पोइ इन चाकर खान जी अधु ताक़त ख़तम थी वेंदी। पोइ इन चाकर खान खे मारणु असांजे लाइ आसान हूंदो। सांवल रूंडे मूंखे कसम ॾिनो आहे, तव्हांखे न, तव्हां हुनखे पूरो करे छॾियो। तव्हांखे कंहिं रोकियो आहे? चाकर खान मां त सिर्फ़ु अव्हां जे करे मोरियो पियो वियसि। हाणे जो करे तव्हां इजाज़त ॾिनी आहे त सुभाणे के सिज ताईं इहे तव्हांखे मोल मिलंदा। जेकॾहिं मुंहिंजी सज़ा मौत आहे त तो हिन वक़्त ताईं मूंखे ज़िंदा छो छॾियो आहे बचड़ा? मूंखे मारे छो नथो छॾे? तोखे इहा मोहलत तो ते रहम खाई नाहे ॾिनी, बल्कि इन करे ॾिनी आहे त तोखे पछताव थिए, तोखे तुंहिंजो ज़मीर झंझोड़े। जेॾी मूं तोखे ॾिठो त तो में जीअण जी ॿीहर उमेद जागे पई, उन ॾींहुं मां तोखे भयानक मौत ॾींदुसि। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।